पिथोरे में रोड एक्शन कमेटी के सॾ ते ढोरो नारो में रेलवे स्टेशन का बस स्टॉप ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली की अगवानी रोड एक्शन कमेटी के अगवाननि ज़ुल्फ़कार मरी, अयाज़ हिंगोरजो, असदुल्ला वफ़ाई, राशिद भट्टी, मुश्ताक कुंभर, राजा कबीर, अब्दुल सत्तार चौपाण, न्याज़ मरी, सेबाणो राजन ऐं ॿियनि कई। अगवाननि मुतालबो है खिपरो उमरकोट रोड जल्द ठहराए अवाम में बेचैनी खत्म कई वञे। तमाम एक जायज़ मुतालबो है, ये देरीना मुतालबो है। इन रोड के करे कई कीमती जानियूं जो ज़ाया थी चुकियूं आहिनि, कई माई जा लाल जो उन्हनि खां जुदा थी विया आहिनि। महिरबानी करे इहो रोड जो खिपरो टू उमरकोट ऐं सूफी टू ढोरनारो इहो रोड ठहरायो वञे। असांजी हुकूमत सां पुरतोर अपील आहे त इहो रोड फौरी तौर ते ठहरायो वञे। उमरकोट टू खिपरो रोड ठहराए ॾिनो वञे ऐं हिते कई हयातूं जेको आहे वही रोड गड़काए चुको आहे। असां सिंध गवर्नमेंट खां ऐं वफ़ा गवर्नमेंट खां इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे रोड ठहराए। बिलावल भुट्टे खां इहो अपील था कयूं त महिरबानी करे इन रोड जो नोटिस वठो। असीं इहो ॿुधाइण था चाहियूं त असीं कंहिंजा बि मुखालिफ़ न आहियूं। असीं पाण पीपुल्स पार्टी जा वोटर आहियूं। असीं पीपुल्स पार्टी खे 50-60 साल खां वठी वोट ॾींदा पिया अचूं, पर उन हूंदे बि अॼु ॾिसो हिन रोड जी हालत जेका तमामु बुरी थी चुकी है। आए दिन हादसा थींदा पिया वञनि। ज़िंदगियूं बचायो, ये असांजो रोड खरकोल खां वठी पार्लियामेंट ताईं वञे थो। ही रोड असांजो जेको ज़राअत जे हिसाब सां तमामु रीढ़ जी हॾी रखे थो।